क़िबला साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी साहिब पंहिंजे नायाब किताब टहकन में टाकोड़ा जंहिंमें समाजी ऐं इस्लाही कालम आहिनि, जंहिंमें मुआशरे जी बहितरीन अकासी कई आहे। अचो त इहे लफ़्ज़ हीअं सां हंडायूं। इश्क थियो फिश्क टका वला ॾे, जॾहिं कंहिं चाहत में तमन्ना में दिलचरी थींदी आहे पोइ जुनून जी हद ताईं पीछो कबो आहे। ज़िंदगी जे कंहिं शोभा हयात सां छो न लाॻापियल हुजे। जीअं गुज़िरियल साल 2020 में टमाटनि जे फसल जी सुठी उबत ऐं सुठे रेट ते कमाई जे ख़्याल सां हिन साल बि नंढनि वॾनि आबादगारनि राति जे पेट में सुठो नाणो कमाइण लाइ टमाटनि खे पोखणु शुरू कयो। एसी ताईं जो काके लखाने कुकड़ियुनि जे फार्म में टमाटा लॻाए छॾिया। होॾां वरी चाचे ओबाए पंहिंजी झूपड़ी नुमा घर में चौतरफ़ पीअण वारे पाणी मां बचत करे टमाटा लॻाया। अकेले हिकिड़ी बकरी खे काठ में हणी ॿधी छॾियईं। मासी सभागी खे दिलासो पहिरियों त मोटर साइकिल वठंदुसि, तोखे गॾु चाढ़े घुमंदुसि। मथां वरी सेठ सालू राम सॼी पेडी जे चौतरफ़ गमलनि में टमाटा पोखिया, छो त सेठ बग़ैर टमाटनि जे मानी कोन खाईंदो हो। थोरो हथ जो पको हो, बचत जे करे हो वॾो कारनामो पे कयईं। परियां खुदन खणिंग पेस्टिसाइड वारे शमशू शोदाई जे पोयां उधार ते ॿिज वठण जी कोशिशि कयईं, जे कुकड़नि जे मेल में लखाने जे छोकर खे शर्त हाराए सघिजे। साईं सुरमाई जिते कंहिं दावत में वञे कोशिशि करे टमाटनि जी थैली में विझण लाइ झपा झपी में लॻियो वञे, पर अल्लाह खे करिणो कुझु ॿियो हो। मथां क्लीन शेव सरकार खे कहिड़ी ख़बर मुल्क जे माण्हुनि जी ख़्वाहिश जी। उन्हनि वीचारनि बरसात में सभु फसल ॿुॾण जी सूरत में ऐं कर्ज़ खणण ॿिज ऐं भाण करे बसर ऐं टमाटा पोखिया। इंसान आहे ज़रूरु ख़्वाहिशूं करे सघे थो। हिन दौर में विचे तबिके वारो आबादगार ऐं हारी फ़क़ति ख़्याली पुलाव वारा ख़्वाब ई ॾिसी सघंदा आहिनि, छो जो महांगाई अहिड़ो त जकड़ियो आहे जो फ़रमाइशूं ऐं सभु आख़िरत में पूरियूं करण जूं सोचींदा आहिनि। हिन दुनिया में मानी जी ऐं कढ़ाई जी ख़ुशबू वठण लाइ फ़क़ति होटल जे ॿाहिरां 10 रुपयनि वारो मास्क मुंहुं वेड़े सूंघींदा वतंदा आहिनि। हाणे त जिथां तां मटियूं टरड़े कुकड़ जीअं हर तरफ़ टमाटनि जी टां लॻी पई आहे। के वरी आबादगार पिटूं ऐं पारातनि ते लही आया आहिनि। के वरी साईं टिमाही सरकार खे अॻु वधाइण लाइ दुआऊं ऐं धागा कराइनि पिया। पर शुक्र आहे जो काके लखाने खे ॻाल्हि सम्झ में अची वई। वरी फार्म में कुकुड़ रखणु शुरू कयईं। चाचे ओबाए जी बकरी टमाटा खाई मतारी थी वई आहे। सेठ सालू राम पेडी आयलनि खे टमाटनि जी तारीफ़ में विटामिन बाबति डॉक्टर हणखण जूं ॻाल्हियूं ॿुधाए चांहि जी जॻह ते टमाटा खाराए पियो। परियां वरी खुदन वारनि वटि फोतगी थी वई। जॾहिं शमशू शोदाई फाताला पहुतो, खुदन चांहि जी जॻह ते टमाटनि जी प्लेट अची अॻियां रखी। हाणे बसि कढ़ाई में घी ऐं दही जे बदिरां रुॻो टमाटा नज़र अचनि पिया। साईं शौक़ीन सलवार वारे जूं कुंडियूं कारियूं मेयूं बि फीड जी जॻह ते टमाटा पियूं खाइनि। बसि साईं सुरमाई फाल हणी ॿुधायो आहे त अघु वधंदो, तॾहिं वञी कुझु हमरा माठ में आया। बसि घणनि खे चवंदो ॿुधो वियो आहे त इश्क थिया फिश्क, इश्क थी विया फिश्क टका वला ॾे।